उडेरोलाल स्टेशन में औरत के अगवा वारे मामले बाद अगवा थियल औरत के भाउ अदनान बहलम खिलाफ जवाबदारन के वेझन अज़ीज़न पारा सोशल मीडिया ते किरदार कशी खां पोइ जमईत उलमा इस्लाम उडेरोलाल स्टेशन जो हंगामी इजलास बाद प्रेस क्लब उडेरोलाल में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अगवाणन मौलाना अली शेर छुट्टो, जनरल सेक्रेटरी मौलाना अब्दुल कयूम जोगी ऐं अदनान बहलम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां सभिनी खे ख़बर आहे त केरु मंशियात फरोश आहे। अगवा थी वियल औरत जे भाउ अदनान बहलम चयो त जवाबदार कैलाश मेघवाड़ ऐं हनीफ खोसो पाण खे केस खां बचाइण लाइ असांजी किरदार कुशी करे असांजी साख खे नुक़सान पहुचाए रहिया आहिनि ऐं असांखे केस सां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त सोशल मीडिया ते किरदार कुशी कंदड़नि खिलाफ़ फौरी कार्रवाई करे आज़ाद घुमंदड़ जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।